ज़ियाज़ी नवा खे ॿुधाईंदा हलूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेंबर फारूक सत्तार ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदनि चवणु आहे त कराची में ट्रैफ़िक हादसनि जी रोकथाम लाइ क़दम खणी रहिया आहियूं। कराची में ट्रैफ़िक हादसा सियासी मसइलो नाहे, इंतज़ामी मामिलो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि हादसे जे ज़िम्मेवार हिकु ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो। जमायत इस्लामी, MQM ऐं ANP अॻवाननि सां बि मुलाक़ात थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेंबर जो इहो चवणु आहे, अॼु जी गॾिजाणी जो वाज़े पैगाम आहे त असां सभु हिकु आहियूं। ही को सियासी या इंतज़ामी न पर क़ीमती जाननि जी ज़ाया थियण जो मसइलो आहे। फारूक सत्तार जो चवणु आहे त पार्टी जी हिदायत हुई त प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत कयूं। जी नाज़रीन, नवा खे ॿुधाए रहिया आहियूं। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेंबर फारूक सत्तार ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं हादसे में हिकु ॼणे जे फोत थियण ते 5 टैंकर्स खे बाहि ॾेई साड़ियो वियो। गाॾियुनि खे साड़ण में मुलविस 15 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। वॾे वज़ीर बि गाॾियूं साड़ण वारे मामले जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। जमायत इस्लामी, MQM ऐं ANP अॻवाननि सां मुलाक़ात थी। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त ही का पहिरीं गॾिजाणी न हुई, अॻु बि अहिड़ियूं गॾिजाणियूं थींदियूं रहियूं आहिनि।